अगले सेगमेंट जी तरफ जेको आहे कप टावर। कप टावर में असां तव्हांखे ॾींदासीं फूड फैक्ट्री। त कप टावर में असां भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं, हिक हिक भेण, मतलब 3 भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं असां, उहे अची करे ही सेगमेंट खेॾंदियूं जेको आहे कप मीनार। कप सां मीनार ठाहिणो आहे, ॿियो कुझु न करिणो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कीअं खेॾणो आहे ही सेगमेंट। त जे भेण अञा ताईं पार्टिसिपेट न कयो आहे उहे भेणियूं हिन में अची सघनि थियूं, जेके हाणे ताईं न आयूं आहिनि। तव्हां न आयो, ईंदो? अचो मुंहिंजी भेण, तव्हां अचो, तव्हां अचो मुंहिंजी भेण। ॿियो केरु अचणु चाहींदो? तव्हां बि न आया आहियो? अचो मुंहिंजी भेण, तव्हां बि अचो। ऐं अदी तव्हां अचो। ठीकु आहे, न न न, ही भेण, ही भेण, ठीकु आहे। त 3 भेणुनि खे असां घुरायो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे कप टावर। त मुंहिंजूं भेणियूं, ही तव्हांजे साम्हूं आहिनि कप्स। तव्हांखे हिन कप्स सां मीनार ठाहिणो आहे। उहो कीअं ठाहिणो आहे? हीअं लाइन सां तव्हांखे कप्स रखणा आहिनि, ठीकु आहे? मिलाए मिलाए करे, बिल्कुलु मिलाए करे कप्स रखणा आहिनि। अगरि मिलाए न रखंदो तव्हांजो टावर न ठही सघंदो। उन खां पोइ उन जे मथां कप्स रखणा आहिनि, हिन तरीक़े सां, हिन तरीक़े सां, हिन तरीक़े सां, हिन तरीक़े सां। उन खां पोइ इन जे मथां कप्स रखणा आहिनि, हिन तरीक़े सां। ऐं हीअं तव्हांखे जेको आहे त वॾो टावर ठाहिणो आहे, सही आहे? जेतिरी हेठि वॾी लाइन ठाहींदो ओतिरो तव्हांजो टावर बि वॾो ठहंदो, मीनार बि वॾो ठहंदो। ठीकु आहे मुंहिंजी भेण? त 1 मिंट जो तव्हांखे असां टाइम ॾींदासीं। 1 मिंट जे अंदरि जे भेण घणा खां घणा कप्स या घणे खां घणे कप्स जो मीनार ठाहियो, उन सां गॾु वेंदी फूड फैक्ट्री। त स्टार्ट कंदासीं असां पंहिंजी हिन भेण खां। मुंहिंजी भेण अॻियां अची वञो। 1 मिंट जो टाइम ॾींदासीं तव्हांखे। टपाल मेज़बान 1 2 3 एंड गो। पुराणी पंहिंजी आहे प्रीत पुराणी। टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो, हर टुक में समायल प्यार आशने जमालो। टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो, मेज़बानी असां जो मान आशने जमालो, जश्ने जमालो। मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा, उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा। साइको अहिड़ो न कंहिं बि चाह में टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो, जश्ने जमालो। 9 8 7 शहर शहर में मचंदा ने टपाल मेज़बान जा, खुशियां जा गॾिजी गायूं। एंड स्टॉप। द कप्स काउंट कंदासीं मुंहिंजी भेण, केतिरे कप्स सां मीनार ठाहियो आहे। टपाल मेज़बान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 ऐं 27 कप्स मुंहिंजी भेण जेको आहे इस्तेमालु कया आहिनि ही मीनार ठाहिण में। त तव्हां हेॾां अची वञो मुंहिंजी भेण। इन जो मतिलब त 27 कप्स खां वधीक कप्स सां तव्हांखे मीनार ठाहिणो आहे मुंहिंजी भेण। अची वञो तव्हांखे बि असां 1 मिंट जो टाइम ॾींदासीं। मुंहिंजी टीम रेडी आहे। ओके जी। सो टपाल मेज़बान 1, टपाल मेज़बान 2, टपाल मेज़बान 3 एंड हियर यू गो। टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा, उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा। साइको अहिड़ो न कंहिं बि चाह में टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो, जश्ने जमालो। शहर शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा, गीत खुशीअ जा गॾिजी गायूं अरबेला जमाला। पहुपन जूं बरसातियूं थींदियूं, पंहिंजनि सां मुलाक़ातियूं थींदियूं। टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो, जश्ने जमालो। 8 7 6 5
4 3 2 1 and start. केतरा हुंदा 25 27 28 28. Let's count टपाल मेजबान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 ऐं 29 कप्स मुझी भेण इस्तेमाल कया आहिनि टावर ठाहिण में. सो असांजी पहिरीं भेण जेका हुई थैंक यू वेरी मच. तव्हां वेही सघो था, तव्हां सां गॾु वेंदो ही हैम्पर. त 29 कप्स हाणे ताईं हाईएस्ट स्कोर आहे. इन जो मतिलबु बाक़ी जेका भेणियूं असां सां गॾु आहिनि उन्हनि खे 29 कप्स खां वधिक कप्स सां मीनार ठाहिणो आहे. त भेण अची चुकी आहे. काउंटडाउन स्टार्ट कंदासीं टपाल मेज़बान 1 2 3 स्टार्ट. पंहिंजी मालूमात दर्ज करियो ऐं पंहिंजे वेझे दुकान ते रखियल ड्रॉप बॉक्स में विझो. कुरानदाज़ी जे ज़रिए मौक़ियो हासिल करियो टपाल मेज़बान जे म्यूजिक. पुराणी टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो. हर डुक में समायल प्यार आशने जमालो. टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो. मेज़बानी असां जो मान आशने जमालो. जश्ने जमालो. टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा. उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा. साइको अहिड़ो न के बि चाहे. 8 7 6 5 4 3 2 1 and start. काउंट कंदासीं मुंहिंजी भेण केतिरा कप्स शिफ्ट कया आहिनि. टपाल मेज़बान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 ऐं 24 कप्स मुंहिंजी भेण. थैंक यू वेरी मच. तव्हां सां गॾु बि ही टपाल मेज़बान जो हैम्पर वेंदो. तव्हां वेही सघो था पंहिंजी जॻह ते. आख़िरी भेण असां सां गॾु आहे मुंहिंजी भेण. अचो घटि में घटि हिन खे केतिरा कप्स शिफ्ट करणा आहिनि खटण जे लाइ? 30 कप्स शिफ्ट करणा आहिनि खटण जे लाइ. सो काउंटडाउन स्टार्ट कंदासीं. वॾा बदीन वारो ताड़ियूं त कयूं. काउंटडाउन स्टार्ट. टपाल मेज़बान 1 टपाल मेज़बान 2 टपाल मेज़बान 3 एंड स्टार्ट. केॾी भागन वारी आ पंहिंजी आहे रीत पुराणी. पंहिंजी आहे प्रीत पुराणी. टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो. हर डुक में समायल प्यार आशने जमालो. टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो. मेज़बानी असां जो मान आशने जमालो. जश्ने जमालो. टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा. उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा. साइको अहिड़ो न के बि चाहे. टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो. जश्ने जमालो. 9 8 7 6 5 4 3 2 1 and start. Any guesses केतिरा हूंदा? 28 27 30 32. Let's count. टपाल मेज़बान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 ऐं 35 कप्स मुंहिंजी भेण. लख लख मुबारकूं. तव्हां असांजो सेगमेंट खटे चुका आहियो. सोहणी सिंधड़ी सारिया केॾी भागन वारिया. पंहिंजी आहे रीत पुराणी. पंहिंजी आहे प्रीत पुराणी. टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो. हर डुक में
अस्सलाम वालेकुम। माइक करीब कंदा। वालेकुम सलाम। नालो मुझी भेण जो? तंजीला। किथा आयो भेण? मातली मां। मातली मां आयो। अज किए पे लगे तवा खटे पिया वजो? मुझे खबर ही कोन की घटे। जी यकीन कोन यकीन कौन तो थे। तो थे। यकीन करे वठो तवा ही सेगमेंट खटे चुका आयो ए तवा सा गरी टपाल मेजबान जी वेंदी फूड फैक्ट्री त मातली वारो वजायो ताड़ियों सांजी भेण जे लाए। थैंक यू वेरी मच मुझी भेण। थैंक यू थैंक यू। तवा मिटा सको पंहिंजी जगह ते टपाल मेजबान सिंध जो शान आ जश्ने जमालो